वालेकुम अस्सलाम। भले आए दिन मोहम्मद, भले आए। वेहो बाबा, वेहो। मेहरबानी सावल खान, मेहरबानी। छा दिन मोहम्मद, छा खाइबो पीबो, हुकुम कयो। खाईंदासीं पीअंदासीं कुझु बि न सावल खान, बसि असांखे हाल अहवाल वठो, वापसि वेंदासीं। हैदर, तूं ऐं वारिस थोरो ॿाहिरि हलो। पर सुठ असांजो हिते हुजणु हिननि मथां ॿार आहे छा? चयुमि न हैदर, सम्झे थो कर ॻाल्हि खे। हलो वॾा वञूं था, कावल न कयो। उथ इधर उथ, हलो। सावल खान, तो पंहिंजे सोट खे अञा ताईं वॾनि जो अदब करणु कोन सेखारियो आहे। अदब करे थो, पर सोट मुड़ी थोरो जज़्बाती थी थो वञे। तव्हांजे हवालनि जी त मूंखे ख़बर आहे, इन करे मूं हुननि खे ॿाहिरि मोकिलियो। जेकॾहिं ॿुधे हा त अञा आपे खां निकिरी वञे हा। सावल खान, पहिरियों ई तव्हां ॿिन्ही हैदर ई तो मूंसां काफ़ी नाजाइज़ू करे चुका आहियो। मुंहिंजी हिकिड़ी ग़लती जे करे तव्हां मूंखे इलाही सारियूं सज़ाऊं बि ॾेई चुका आहियो, पर उनखां पोइ बि तव्हांजो पलांद अञा पूरो कोन थो थिए। सिकू अॻियूं ॻाल्हियूं त असां सभु दरगुज़र करे छॾियूं न, उहे न दोहराए त बहितर थिए। तूं हिते अचण जो हाल अहवाल ॾे त कीअं आयो? सावल खान, हाल अहवाल ख़ैर जा। जंहिं छोकिरी जे करे मुंहिंजे पुटु मथां इल्ज़ाम लॻो, उन्ही जे बदले में मुंहिंजी छोकिरी जो निकाह थी वियो हैदर सां। असां सभु कुझु बर्दाश्त कयो, पर सुहिणी जो रिश्तो मुंहिंजे पुटु सिकू लाइ वठराए ॾियो। दिमाग़ इहो रिश्तो त मुंहिंजे हथ में न आहे। बाक़ी जेकॾहिं चओ त रूंड खे घुराए ते ॻाल्हियूं खणी कयूं। सावल खान, तव्हां रूंड खे भली घुरायो, पर मुंहिंजो पापलान त हाणे बि थिए थो। इन जे करे मूंखे तोसां ई रूंडे सां बि ॻाल्हियूं करणियूं आहिनि, ऐं जेकॾहिं ॻाल्हियुनि में मां ॾोही थी बि वियुमि, वाइदो थो कयां त तुंहिंजो जूतो खणी चक में मां पूरो ॻोठ घुमंदुसि। पर जेकॾहिं मुंहिंजो पापलांद तोॾे या रूंडे ॾे थिए, पोइ मूंखे पापलांद वठी ॾिजो। ठीकु आहे सिकू, तूं सुभाणे पंहिंजे पीउ खे वठी अचिजांइ हिते। मां रूंड खे बि घुरायां थो, वेही कयूं था ॻाल्हियूं। जंहिंॾे बि तुंहिंजो पापाणी निकितो न, वठी ॾींदासीं। छो त इंसाफ़ सभिनी जे लाइ बराबरि हूंदो ऐं मुंहिंजे लाइ सभु हिकु नज़र हो। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।